रूस कालुगालाइको पलात की ॻोठ चर्च ऑफ द ट्रांसफिगरेशन ऑफ लॉर्ड बुलंद घंटी टावर खे टी दर्जा आहिनि। तमामु मथाईं दर्जे ते हिकु घंटी टंगियल हुई। माण्हूअ खे घंटी ताईं कीअं उथंदी। उते आई घंटी टावर जी ॿिए दर्जी ताईं, पर के बि ॾाकणियूं न आहिनि। मथे वञण लाइ तव्हांखे ॾाकण इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। तमामु घणो ॾिसण में अचे थो हिफ़ाज़त वारी हरकत वांगुरु। मेमार इहो तसवुरु न कयो त बेल टावर खे हर रोज़ चढ़ण जी ज़रूरत पवंदी, पर पोइ माण्हुनि खे अक्सर घंटी टावर ते चढ़ण जी ज़रूरत महसूसु थियण लॻे। उती ॾाकणी लाइ काठ जे तोसी ठहियल हुई। ही साइज़ आहे। उती हा सरहद आहे जिते काठ जी भत हुई। ॿाहिरां सरनि जी भत प्लेस्तर थियल आहे, अंदरि को प्लेस्तर नाहे। उती चढ़णु मुश्किल आहे। तसवर करियो त उहो चर्च मुलाज़िम लाइ केतिरो ॾखियो हो। असां बेल टावर जी ॿिए दर्जे ते आहियूं। ज़ाहिर आहे त हे पासो तामीर दौरान ठाहियो वियो हो, पर तव्हां मथे नथा करे सघो। के बि ॾाकणियूं न आहिनि। मेमार तसवर न कयो त मथे वञणु ज़रूरी हो, पर पोइ हिननि मथे ते हुक घंटी टंगी। ॾाकण खे काठ जी शुआ जे नालनि में महफ़ूज़। ॾाकण बेठी बेठी मूं हिन जाइ ते आराम कयो। उहा हुक तमामु वॾे ॾाकण लॻे, पर ॾाकण लाइ का बि जाइ नाहे। घंटीअ लाइ काठ जी शुआ ऐं धातो जो जबल। बी तरतीब तामीर। कंधीअ ते कंडी जो को बि मथो फाटल हिसो न आहे। बीम लाइ हिकु जॻह आहे। साॻिया पखड़ियल सरनि जा कंडा ॿिए दर्जे ते आहिनि। कंडियूं बरक़रार आहिनि बग़ैर सुराख। शुआ दाख़िल करण लाइ कंड टोड़ियो वियो। अचो त हिकु ॿियो शुआ ॾिसो। उहो ॾिसे सघिजे थो त बिम ला जा बाद में ठाहियो। हुननि बि रहमी सां कननि जी सरनि खे टोड़ी छॾियो। लॻे नथो अॻे रथियल जा। हिकिड़ो शुआ मथां नाहे, ॿियो घटि आहे। असां अॻिते छा ॾिसंदासीं? ई मंजा ख़ुदा कहिड़ो वहशत आहे। काठ जे शुआ दाख़िल करण लाइ हिननि सरनि खे टोड़ी छॾियो। अचो त आख़िरी मुंसलिक नुक़्ती जो जाइज़ो वठो। उती बि सरूं भञियूं वयूं। उन्हनि बेम लाइ हिकु जाइ टोड़े छॾी, घंटी खे महफ़ूज़ करण लाइ। उहो मालूम थिए थो त हिन टावर में घंटी बाद में टंगियो वियो। मेमार जी मंसूबे मुताबिक़ हिन चर्च में घंटियूं न हुयूं।